नाज़रीन, मीरवा गोरचाणी में शहरनि पारां टाउन इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर वक़ार अहमद गोरचाणी मौजूद मीरवा गोरचाणी वार्ड नंबर 7 में रुस्तमानी महल में हद दख़लियूं सवा गटर नाला बंद थियण जे करे रहवासी सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। शहरनि टाउन इंतजामिया ख़िलाफ़ ज़ैनब, मरियम, सारा, आसिफ रुस्तमानी, मोहम्मद हयात ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सदन चवण हो त मोहम्मद हाशिम कुंभार असांजे पाड़े में हद दख़लियूं करे गटर नालनि जे मथां दीवार अॾे असां पाड़े वारनि खे अज़ार में विझी छॾियो आहे। गटर नाले जो नेकाल न थियण करे पाणी उथलण सबबि असांजे घरनि जे थलनि ते अची वियो आहे। असां केतिरा ई भेरा एसी सुजादाबाद टाउन कमेटी मीरवा जे टाउन ऑफिसरनि खे अहिड़े क़िस्म जूं दायूं ॾिनियूं आहिनि, पर हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे थियो। हुननि डीसी मीरपुर ख़ासि एसी सुजादाबाद खां शहर जूं हद दख़लियूं हटाइण जो मुतालबो कयो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।